अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चढ़न चोरी आहियां सुख थी सुम्हा कीअं, सारियां साहिड़ जाम खे ॾह ॾह भेरा ॾींहं, मेहार मरण सी नेर पातम नींहं जो। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 9 अक्टूबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़च में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। इहो बि सच आहे त दुनिया दोज़ख थींदी पई वञे, अमन त अणलभ थी वियो आहे, पर साफ़ियुनि लाइ ॼण त जीअण बि हाणे कंहिं कारनामे खां घटि कोन्हे। तमामु थोरा साफ़ी हूंदा जेके चवंदा हूंदा, सचाई जा सहरा ॿधो मुंहुं मथां, हाणे कूड़ बेशक बुरो थो लॻे, पर जॾहिं माण्हुनि लाइ हाणे सहाफ़त रोज़गार जो ज़रियो बणिजी वई आहे, जॾहिं सहाफ़त इबादत नाहे रही, चंद आङुरियुनि ते ॻण जेतिरा माण्हू ई वञी बचा आहिनि जेके सहाफ़त खे इबादत सम्झी अॼु बि कनि था ऐं उहे ई सहाफ़ जे वक़ार खे ज़िंदा रखियो अचनि। उन दौर में सहाफ़ियुनि लाइ जीअण कंहिं कारनामे जीअं ई बणिजी वियो आहे। क़त्ल जो थींदड़ वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। किथे बि केरु महफ़ूज़ न आहे। हिकिड़ा क़ातिल अञा गिरफ़्तार ई नथा थियनि जो राति जा रहज़न कंहिं ॿिए सहाफ़ी खे शहीद करे वेंदा आहिनि। काल बि अहिड़ो ई ख़ौफ़नाक ऐं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। मीरपुर माथेले जे नौजवान सहाफ़ी तुफ़ैल हैदराणी रिंद खे हथियारबंदनि हमिलो करे शहीद करे छॾियो। हिन अफ़सोसनाक वाक़े ते नामियारे सहाफ़ी नेमत खोड़े लिखियो त मीरपुर माथेले जो नौजवान सहाफ़ी तुफ़ैल हैदराणी रिंद हथियारबंदनि जे हमले में शहीद थी वियो। मालूम थियो आहे त उहो मोटर साइकिल ते पंहिंजे ॿारनि खे स्कूल वठी वञी रहियो हो त मथस हमिलो करे केस मुंहुं ऐं मथे में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। इहे बि इतला आहिनि त शहीद सहाफ़ी तुफ़ैल रिंद जी मासूम 7 वरहनि जी भाइटी चांदनी पिणु सदमे में फ़ौत थी वई। तुफ़ैल रिंद हिकु वर्किंग जर्नलिस्ट हो ऐं शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जो साथी हो। तुफ़ैल हिन वक़्तु मेहराण अख़बार जो रिपोर्टर ऐं नसरुल्लाह गडाणी प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी हो। तुफ़ैल रिंद खे साॻे इलाइक़े में क़त्ल कयो वियो आहे जिते नसरुल्लाह गडाणी खे शहीद कयो वियो हो। हीउ हिकु तमामु वॾो सान्हो आहे ऐं उन सिलसिले जी कड़ी आहे जंहिं तहत सिंध जे सहाफ़ियुनि खे ॻोल्हे ॻोल्हे क़त्ल कयो पियो वञे। ताज़ो ई कराची में सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर भंगर खे क़त्ल कयो वियो, जंहिंजो बुनियादी तौरु तालुक़ कशमोर कंदकोट ज़िले सां हो। मीरपुर माथेले में सहाफ़ी तुफ़ैल रिंद जे क़त्ल ख़िलाफ़ SSP ऑफ़िस ॾाढो धरणो हंयो वियो, जंहिंजी अॻुवाणी शहीद नसरुल्लाह गडाणी तहरीक जे सरबराह असद पिताफ़ी कई, जंहिंजो चवणु हो त बज़ाहिर छो न खणी क़त्ल जो कारण ज़ाती दुश्मनी ॼाणायो वञे, पर उन खून जे पोयां बि वॾेरनि बोहतारनि सरदारनि ऐं कातिल जलाद क़बीलाई सिस्टम जो हथु आहे। हिन वाक़े जी जेतिरी बि मज़मत कजे उहा घटि आहे। मालूम थियो आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह उन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि नोटिस वठंदो। असल ॻाल्हि नोटिस वठण जी न आहे, असल मामिलो ज़ाहिरी ऐं लिकियल कातिलनि खे पकड़ण जो आहे। हुकूमत खे शर्म अचणु घुरिजे जो नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल वारे वाक़े खे 18 महीना गुज़री विया आहिनि, पर कातिलनि मां सिर्फ़ु हिकु जेल में आहे, हिकु ज़मानत ते आज़ादु आहे, टियों यारू लुंड में घुमंदो वते ऐं असल बासर माण्हुनि खे हथ ठोकी जांच में आजो कयो वियो। जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 26 महीना गुज़री विया आहिनि, मुख्य जवाबदारनि मां हिकु बि गिरफ़्तार न थियो आहे। ताज़ो कराची में क़त्ल कयल सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जे केस में हुकूमत जी गैर संजीदगी
इंतिहा शर्मनाक आहे। असां मिरपुर माथेले में शहीद कयल साफ़ी तुफ़ैल रिंद जे बेरहमाने क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त फ़ौरी तौर शहीद जे वारसनि जी मर्ज़ी मूजिबि क़त्ल केस दाख़िल करे ज़ाहिरी ऐं लिकियल कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन सान्हे में को वॾेरो भोतार सरदार मीर पीर या को बि बासर माण्हू मुलविस आहे त उनखे न रुॻो बेनक़ाब कयो वञे पर गिरफ़्तार पिणु कयो वञे। ॿी सूरत में असां वटि सख़्त खां सख़्तु एहतिजाज ऐं CM हाउस तरफ़ मार्च खां सवाइ का बि वाट बाक़ी न हूंदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॻाल्हि पिए कई सिंध में साफ़ियुनि जे क़त्ल वारनि वाक़िअनि जी। हूं बि जेकॾहिं ॾिठो वञे त अजय लालवाणी खां वेंदे अज़ीज़ मेमण ताईं ऐं अज़ीज़ मेमण खां वेंदे जान मोहम्मद महर ऐं शहीद नसरुल्ला गॾाणी ताईं जेकॾहिं समूरनि कातिलनि खे सज़ाऊं अचनि हा त पोइ यकीन ॼाणो अॼु हीअ वाक़िआ पेश न अचनि हा। पर छा कजे हुकूमत अञा ताईं कातिलनि खे गिरफ़्तार करे नाहे सघी। जॾहिं कातिलनि जी बि ख़बर हुजे ऐं पतो पइजी वञे त क़त्ल कंहिं कयो आहे उन बावजूदि जेकॾहिं गिरफ़्तारियूं न थियनि त पोइ इहा हुकूमत जी लापरवाही चइजे थी। असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्लेटफार्म तां समूरनि कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो करियूं था। प्रोग्राम सोच वीचार खे अॻिते वधायूं था। प्रोग्राम सोच वीचार में मुल्क जे हालतनि ते नज़र बि डोड़ाईंदासीं ऐं कुझु लिखणियूं बि अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। पर उन सां गॾोगॾु सिंधी ॿोली जे नामियारे ऐं इंतिहाई ख़ूबसूरत शाइर उस्ताद बुख़ारी खे भेटाउनि जा गुलाब पिणु आछींदासीं। सुभाणे उस्ताद बुख़ारी जी यादि जो ॾिहाड़ो आहे। जी हा, उस्ताद बुख़ारी जी वरसी आहे। उस्ताद बुख़ारी उहो ख़ूबसूरत शाइर आहे जंहिंजी शाइरी जेकॾहिं ॿुधंदे रातियुनि जूं रातियूं गुज़री वञनि तॾहिं बि माण्हू खे उहो ई लतुफ़ पियो ईंदो। उस्ताद बुख़ारी खे उस्ताद बुख़ारी जी शाइरी सां ई भेटा पेश कंदासीं। उनखां अॻु मुख़्तलिफ़ मामलनि ते नज़र डोड़ाईंदा हलूं। पाकिस्तान में नई सियासी ऐं आइनी जोड़जक जे हवाले सां हिकु नओं बहस छिड़ियल आहे जंहिंजो मर्कज़ 27वीं आइनी तरमीम खे क़रार ॾिनो पियो वञे। सियासी मुबसरनि जो चवणु आहे त हीअ तरमीम मुल्क जे सियासी ढांचे में वॾी तब्दीली जो इशारो ॾेई रही आहे जंहिंमें नीम सदारती निज़ाम नवनि सूबनि जो क़याम ऐं रियासती इदारनि जी वधंदड़ गिरफ़्त जा आसार निमाया आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ मुल्क जे निज़ाम में अॻु में गुंजाइश घटि आहे पर हाणे घेरो वधीक सख़्तु कयो पियो वञे। अलीमा ख़ान पारां गिरफ़्तारी जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। अली अमीन गंडापुर ऐं ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ नवां वारंट जारी थी विया आहिनि जॾहिं त अली अमीन गंडापुर वॾा वज़ारत ताईं इस्तीफ़ा बि ॾेई छॾी आहे। उन सां गॾोगॾु 9 मई केसनि जे नए सिर ट्रायल जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे। तहरीक इंसाफ़ सां लाॻापियल हर माण्हू लाइ गिरफ़्तारी तक़दीर जी टंगियल आहे। ॿिए पासे 26वीं आइनी तरमीम जे नतीजे में ठहियल नई आइनी बेंच पाण उन तरमीम जो फ़ाइदो वठंदड़ आहे। तंहिं करे उनजी गैर जानबदारी ते सवाल उथनि था। अदालती ज़ाब्तनि मुताबिक़ जेकॾहिं को मामिलो पाण जज सां लाॻापियल हुजे त खेसि पाण खां परे रहणु घुरिजे पर हिते अहिड़ो अमल नज़र नथो अचे। उहो फ़ैसिलो बि अञा बाक़ी आहे त आइनी बेंच सुप्रीम कोर्ट जो हिसो आहे या सुप्रीम कोर्ट पाण आइनी बेंच जे ज़ैली इदारे में बदिलजी वई आहे। पाकिस्तान जी अदलिया अॻु में ई केतिरनि फ़ैसिलनि सां वाइकी थी चुकी आहे। भुट्टो केस हुजे या जस्टिस मुनीर जा फ़ैसिला उन्हनि में सियासी असर निमाया रहिया जॾहिं त 27वीं आइनी तरमीम में नीम सदारती तर्ज़ हुकूमत मुतारफ़ कराइण ऐं नवनि सूबनि जी तश्कील बाबति तजवीज़ूं तयारु कयूं पियूं वञनि। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग विच में हलंदड़ नूरा कुश्ती जे बावजूदि ॿिन्ही धुरियुनि हिकु नए सियासी जोड़जक ते इतफ़ाक़ करण जो इम्कान बि ज़ाहिर कयो आहे जंहिं तहत आइन में तब्दीली वसीले सूबाई असेंबली जी रज़ा खां सवाइ नवां सूबा ठाहिणु मुमकिन बणायो वेंदो।
शहरी सिंध यानी कराची हैदराबाद खे नओं सूबो करार ॾियण जो इम्कानु आहे, जेको पीपल्स पार्टी लाइ वॾी परेशानी जो सबबु बणिजी सघे थो। बंदरगाहनि खे वफ़ाक़ी कंट्रोल में आणण जूं तयारियूं जारी आहिनि, जंहिंसां सिंध हुकूमत जे वॾे माली वसीलनि ते बि असरु पइजी सघे थो। हिन वक़्तु पाकिस्तान में बंदरगाहनि ऐं समुंड जे किनारे सां लाॻापियल इलाइक़नि जो कंट्रोल बुनियादी तौरु सूबनि वटि आहे। जॾहिं त मुआशी हदूं वफ़ाक़ वटि हूंदियूं आहिनि, हाणे उहो बहस आहे त वफ़ाक़ खे मुकमिल इख़्तियार ॾिनो वञे त हू कंहिं बि इलाइक़े खे सूबो करार ॾेई सघे। साॻियो इख़्तियार जेको भारत में लोकसभा वटि आहे। सियासी तजिज़िये निगारनि जो चवणु आहे त मुस्तक़बिल में बि पाकिस्तान में जेकॾहिं सियासी क़ुवतनि खे दॿायो वेंदो ऐं रियासत सियासी क़ुवतनि खे जॻहि न ॾींदी त पोइ अहिड़ी सूरतहाल पैदा थींदी जेका 1971 में ॾिठी वई हुई, जॾहिं सियासी ॻाल्हि ॿोल खां इनकार सबबु मुल्क ॿिनि हिसनि में विरहाइजी वियो। सियासी माहिरनि मूजिबि जेकॾहिं 27वीं तरमीम हक़ीक़त बणिजी वई त पाकिस्तान जे वफ़ाक़ी ढांचे, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं जमहूरी तवाज़ुन ते घाटो असरु पवंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इहा बि हक़ीक़त आहे त बदमनी हिन समाज जो अहिड़ो नासूर बणिजी चुकी आहे जंहिं ते ज़ाब्तो आणणु इंतिहाई लाज़मी थी पियो आहे। सिंध जो को बि अहिड़ो शहरु न आहे जेको बदमनी जी बाहि में न सड़ंदो हुजे। कराची शहर में बि भते खोरी जा वधंदड़ वाक़िया ॻणती जोगी सूरतहाल इख़्तियार करे चुका आहिनि, जंहिं सबबु कारोबारी बिरादरी में ख़ौफ़ ऐं बेचैनी पैदा थी वई आहे। हिकु रिपोर्ट मूजिबि हलंदड़ साल जी शुरूआति खां अॼु ॾींहं ताईं कराची में भते खोरी जा 96 केस मुख़्तलिफ़ थाणनि में दाख़िल कया विया। कानून लाॻू कंदड़ इदारनि मूजिबि मुख़्तलिफ़ कार्रवाइनि दौरान 33 भतेखोर गिरफ़्तार कया विया, जॾहिं त 4 भतेखोर पुलिस मुक़ाबले में मारिजी पिणु विया। उन जे बावजूदि शहर में भतेखोरी जा वाक़िया घटिजण बावजूदि वधंदा पिया वञनि। गैंगवार जा ग्रुप ॿीहर सरगर्म थी विया आहिनि। पुलिस शिकायतुनि ते थोरियूं घणियूं कार्रवायूं त ज़रूरु कयूं आहिनि, पर मुकमिल ख़ात्मे लाइ अञा ताईं को बि क़दम नाहे खंयो वियो। भतेखोरी वारा ही वाक़िया ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में केतिरा ई गैंग ग्रुप सरगर्म आहिनि, जॾहिं त सिंध जे उत्तर वारनि इलाइक़नि में धाड़ेल वरी भते लाइ धमकियूं ॾींदा रहनि था। जॾहिं सरकार अमन वारी सूरतहाल खां मुकमिल तौर ते लातालुक़ बणिजी वञे त तॾहिं माण्हू तहफ़ुज़ जी अपील करे त कंहिंखे करे। वरी बि न चाहींदे बि सिंध सरकार खे अपील करियूं था त फौरी तौर अमन अमान जी बहाली, साफ़ियुनि जे क़त्लाम ऐं भते वारनि वाक़ियुनि खे रोकण जे लाइ क़दम खणे। जिते बदमनी खां सिंध वासियुनि खे बचाइण जी ज़रूरत आहे, उते सिंध जी ज़राइत खे मुनाफ़ेख़ोर माफ़िया खां बि बचाइण जी ज़रूरत आहे। इन समूरी सूरतहाल ते असीं डॉक्टर दिलदार लगारी जे लेख मां चूंड वर्क अवां जे समातनि जी नज़र करियूं था। पाकिस्तान हिकु ज़रई मुल्क आहे ऐं ज़राइत असांजी मैशत जी करंघे जी हॾी आहे, पर बदकिस्मती सां पाकिस्तान ख़ासि करे सिंध में हुक्मरान तबिके अहिड़ियूं पॉलिसियूं इख़्तियार कयूं आहिनि जेके हारियुनि आबादगारनि ऐं ज़रई मज़दूरनि खे तबाह ऐं बर्बादु करे रहियूं आहिनि। हारी आबादगार ऐं ज़रई रोज़गार ते ॿधल कुटुंब अॼु शदीद ॾुखनि बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। सिंध जे हुक्मरान ज़राइत खे तबाह करे हारियुनि ऐं निढनि आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम जारी रखियो आहे। सिर्फ़ हिन साल मार्च खां वठी पाणी जी हथरादू खोट सबबु अंब, केला, भाॼियूं ऐं ख़ासि करे कणक जो फ़सुलु सख़्तु मुतासिर थियो। केले ऐं अंबनि जे बाग़नि में अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो ऐं हज़ारे हारी ऐं मज़दूर रोज़गार खां महरूम थिया। सिंध हुकूमत कणक लाइ इमदादी अघु मुक़ररु न कयो ऐं हारियुनि खे सेठ माफ़िया जे रहम करम ते छॾे ॾिनो। हारियुनि खां कणक 1800 खां 2400 रुपया फ़ी मण ख़रीद कई वई, जॾहिं त उहा कणक वापारियुनि वटि पहुची 5000 रुपया फ़ी मण खां बि वधीक अघ ते विकिरो थी रही आहे। जिन हारियुनि ऐं मज़दूरनि खां 1800 रुपया फ़ी मण कणक ख़रीद कई वई, साॻियुनि हारियुनि खे 5000 रुपयनि खां बि वधीक फ़ी मण जे हिसाब सां अटो ख़रीद करणो पए थो।
इन्ही अमल सां निढनि आबादगारनि ऐं हारियुनि खे वॾो मुआशी धकु लॻो। साॻे नमूने कमंद, फुटी, टमाटे ऐं बसर सां बि साॻियो हशर कयो वियो। अॼु टमाटो मार्केट में 250 खां 300 रुपया फ़ी किलो विकामी रहियो आहे। पर जॾहिं सिंध जे हारियुनि जो टमाटो मार्केट में ईंदो आहे त उनजो अघु रुॻो 10 खां 15 रुपया फ़ी किलो थींदो आहे। हिन वक़्तु सारियुनि जो फ़सुलु तयारु आहे, पर उनजो अघु तेज़ी सां घटायो वियो आहे। 10 ॾींहं अॻु सारी 3500 रुपया फ़ी मण हुई, हाणे उहा 1800 खां 2200 रुपया फ़ी मण ख़रीदिजे पई। भाण ॿिज ऐं ज़रई दवाउनि जा अघु आसमान ते पहुतल आहिनि। DAP भाण जी बोरी जेका हिकु महीनो अॻु 11,800 रुपया हुई, उहा हाणे 14,200 रुपया थी वई आहे। टेवी भाण जी बोरी 7,500 मां वधी 9,000 ताईं पहुची वई आहे। पोटाश 9,500 मां वधी 12,500 थी वई आहे। अहिड़े नमूने सां ज़राइत खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। आङिरे ते ॻण जेतिरनि वॾनि सरमाएदारनि खे फ़ाइदो ॾिनो पियो वञे। सिंध में पाण जी विर्छ बि सियासी असर रसूख़ जे बुनियाद ते थींदी रही आहे। हुकूमती वॾेरनि, मीरनि पीरनि, सरदारनि, जागीरदारनि, वज़ीरनि ऐं मशीरनि खे तरजीह ॾेई पाणी फ़राहम कयो वञे थो। जॾहिं त निढड़ा आबादगार ऐं हारी पाणी खां महरूम आहिनि, उन नाइंसाफ़ी सबबि सारियूं अंब, केला ऐं भाॼियूं सुकी वयूं आहिनि। फ़सलनि में घटिताई आई आहे ऐं हज़ारे हारी बेरोज़गार थिया आहिनि। हिकु तरफ़ पंजाब में ॿोॾि जो बहानो बणाए कालाबाग डैम लाइ शिदत सां मुहिम हलाई पई वञे, त ॿिए तरफ़ पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ असांजो पाणी असांजी मर्ज़ी, असांजा पैसा असांजी मर्ज़ी ऐं चोलिस्तान कैनाल मनसूबनि लाइ बयान ॾेई सिंध जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकियो आहे। पंजाब जे हुक्मरान जी अहिड़ी सिंध दुश्मनी वारे रवैये जी जेका मज़मत कजे सां घटि आहे। असां सिंध जा लखे निंढा आबादगार ऐं हारी पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ ऐं संदसि साथारी पीपल्स पार्टी जे हुक्मराननि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध जो आवाम सिंधु दरिया ते कंहिं बि कैनाल, कट ऐं डैमनि खे बर्दाश्त न कंदो। जेतोणीकि पीपल्स पार्टी जा जागीरदार सिंध में पंहिंजी बादशाहियत क़ाइमु रखण लाइ वफ़ाक़ी सरकार खां हिसो पती वठण लाइ सिंधियूं ज़मीनूं, वसीला, दरिया सभु कुझु विकिणण लाइ तयारु आहिनि। असीं सम्झूं था त सिंध जी हुक्मरानी ते क़ाबिज़ वॾेरको भोतार इन क़ाबिल ई नाहे जो हूअ सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾेई सघे, छाकाणि त हू कुर्सी वठण लाइ इस्टेब्लिशमेंट वटि विकामियल आहे। हुन में अहिड़ी ज़रूरत ई कोन्हे जो सिंध जे ख़िलाफ़ु थींदड़ वॾनि फ़ैसिलनि ख़िलाफ़ु वञी सघे। पीपल्स पार्टी समेत सिंध जे जागीरदारनि जे समूरनि पार्टियुनि जा नाम निहाद सियासी अॻुवान सिंध जे फुरजंदड़ ऐं लुटजंदड़ वसीलनि मां सिर्फ़ु ज़ाती हिसे ते राज़ी आहिनि। उन करे असीं सम्झूं था त सिंध जे वसीलनि, ज़मीननि ऐं दरिया जे तहफ़ुज़ लाइ सिंध जे हारियुनि, मज़दूरनि, शागिर्दनि ऐं मुलाज़िमनि जी गॾियल जदोजहद ज़रूरी आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं डॉक्टर दिलदार लगारी जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु 9 अक्टूबर आहे। 9 अक्टूबर सिंध जे नामियारे शाइर उस्ताद बुखारी जे लाॾाणे जो ॾींहुं आहे। अॼु उस्ताद बुखारी जी यादि जो ॾिहाड़ो आहे। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां खेसि भेटा पेश करे रहिया आहियूं। सभ खां पहिरियां अवां जे समातनि जी नज़र करियूं था उस्ताद बुखारी जो तारुफ़। सिंधी ॿोली जो नामियारो शाइर अहमद शाह उस्ताद बुखारी वल्द सैयद हाजन शाह 16 जनवरी 1930 ते तालके ज़िले दादू जे ॻोठ ग़ुलाम चांडीअ में ॼाओ। 1944 में सिंधी फाइनल पास करे 1947 में तालीम खाते में उस्ताद मुक़ररु थियो। 1964 में सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में MA कयाई। 1967 में गवर्नमेंट कॉलेज लाड़काणे में लेक्चरर मुक़ररु थियो ऐं आख़िर में प्रोफेसर जे उहिदे तां रिटायर कयाई। पाण सिंधी ॿोलीअ जे बहितरीन ऐं जदीद सिंधी शाइरनि में पहिरीं सिफ़ जो शाइर हो। संदसि शाइरी जा केतिरा ई मजमूआ छपियल आहिनि
जिन में गीत असांजा जीत असांजी, ही गीत गुलाबी ॿारनि जा, ओ तूं जो तूं, कूकण या कल्याण, सोचूं भुणका वाका, लहर लहर दरिया, कारे ककर हेठि, धरती सरती, ज़िंदगी ज़िंदगी, न कम निबिरियो न गम निबिरियो, जुस्तजू ला तक न तू, मांदी थी न मारुई, वलवलो ऐं वोक, मेला मलहला, वतन ऐं वेसा, गुलदस्ते में गीत, बुखारी जा कता, पेर न हटनि पोइते, धूड़ दिलि ते दर्द जी, घिड़िया से चढ़िया, ही गजरा ही गोला, हड़ई हेज वतन जा, लहरी लहरी में लालाण, ॻाए पियो जाॻाए पियो। ऐं सिरैकी शाइरी जो किताब तड़ तड़ तेॾियां ॻाल्हियां शामिल आहिनि। जॾहिं त उस्ताद बुखारी कैंसर जे मुज़ी मर्ज़ सां झेड़ींदे 9 अक्टूबर 1992 ते कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। 10 अक्टूबर 1992 ते दादू में खेसि दफ़न कयो वियो। संदसि शख़्सियत ऐं फ़न ते ताजुए जो क़ौम चवे थी ॿोल नाले किताब 1993 में छपिजी मंज़र आम ते आयो हो। जॾहिं त नौजवान अदीब अली दोस्त आजिज़ आदेसी उस्ताद नाले किताब लिखियो, जेको 2005 में छपियो। उनखां सवाइ उस्ताद बुखारी जे नसरी लिखणियुनि, इंटरव्यू, मुहाग वग़ैरह ते मुश्तमिल किताब आज़ाद अनवर कांधड़े तरतीब ॾेई समी दरिया समी सहरा उनवान सां छपराए पधिरो कयो। उस्ताद बुखारी जा कलाम झरझंग में फ़नकार ॻाइनि था ऐं सिंध जो बेहद मक़बूल शाइर आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर उस्ताद बुखारी जो तारुफ़। ऐं हाणे अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था उस्ताद बुखारी जी ख़ूबसूरत शाइरी। उस्ताद बुखारी पंहिंजे ख़ूबसूरत गज़ल में लिखे थो, सूंहं तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे, गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी आहे, तुंहिंजे घर जी भित ते हथ रखियमि पत कर, छो त मूले मसीत जहिड़ी आहे, पीड़ ते पीड़ जारी जीवत में, पोइ बि प्यारी प्रीत जहिड़ी आहे, इश्क में शर्म ऐब आहे पर का हिमाकत कुरीत जहिड़ी आहे, उहो त उस्ताद तुंहिंजी अमृत छो जूत तरजी अजीत जहिड़ी आहे, कंहिं हुसन बेक़ियास खे कोंदो ॾिठो अथमि, कंहिं हुसन बेगुनाह खे कुसंदो ॾिठो अथमि, माण्हू सतहि समुंड तरी थो सघे मगर पंहिंजे पघर में पाणी ॿुॾंदो ॾिठो अथमि, नई ॻाल्हि नाहे प्यार में पजरे जे पीर सन, बाज़ी भुते बि भाण खे दुखंदो ॾिठो अथमि, नरमाद तां निसार पतंग ऐं पखी त छा आकाश खे ज़मीन ते झुकंदो ॾिठो अथमि, का बाख सुर्ख़ खून जी मेंदी मखे बखे, को सिज सुबुह सेज ते लुछंदो ॾिठो अथमि, पंजई हवास पोइ बि न हुनखे छुई सघिया, कंहिं वक़्त ते छहें खे त छूंदो ॾिठो अथमि, मोहबत जो मौजज़ो या करामत शबाब जी उस्ताद इश्क आग में घुमंदो ॾिठो अथमि, माथे उथलियो वयसि तो किनारो ॾिनो, छा तो सोढ़ो कयो या सहारो ॾिनो, मुंहिंजो फ़ोटू मॻियो तो चयो हल हलूं, शौक़ शोभो घुरियो तो इदारो ॾिनो, पेट सिक जो बुखारी बुखारो हुयो, पेट सिक जो बुखारी बुखारो हुयो, जूह हर हर थे तो ॾांहुं छारो ॾिनो, यादि कर पूर जोभन में सिंगार जी, प्यार कर तोह मूंखे इशारो ॾिनो, बज़म कमज़ोर दिलि सूंहं नाज़ुक तब इश्क आवाज़ ॾाढो सघारो ॾिनो, रूह मुंहिंजे खे घुरिबो नओं रंग हो, कंहिं ते ॻाढ़ो ॾिनो कंहिं ते कारो ॾिनो, हिकिड़ो आड़ा हाणे उझामण ते हो, तेर जो तो अची ॿियो फुहारो ॾिनो, ज़िंदगी जी तवालत जो तत एतिरो, या त झाती विधी या त झारो ॾिनो, दीद दिलि सां कठे देस दुनिया जीए, दीद दिलि सां कठे देस दुनिया जीए, नींहं मुंहिंजे हमेशह ई नारो ॾिनो, मां त मुड़सी सां मख़मूर मसरूर थियसि, जाम साकी हो ॾाढो कसारो ॾिनो, मुंहिंजे सूर्य इरादनि कयो सोझरो, हुरखरनि हर क़दम ते अंधारो ॾिनो, भूअं भोचाल हुई आसमान ॾूर हो,
भूआ भोचाल हुई आसमां दूर हो, प्यार उस्ताद पए थे पनारो ॾिनो। छेला लुछन छुअण लाइ खोले छॾियूं या वाड़ियूं, ॻोढ़ा कढ़नि अखियुनि में गीते वञूं या ॻाढ़ियूं। साम्हूं सॼण सुहाओ खोलियो रबाब ॻायो, आॾो अचे अंधारो ॻोल्हियो उला अमाड़ियूं। घर घाट रात बाटूं घेरण लॻियूं त जरथर, जाॻी पिया उजाला किरणनि खयूं कुहाड़ियूं। ही कहिड़ी कुंड खां थिए आयूं सखियूं सुञाणो, कीहूं बिन्ह बुखारियूं आहूं सफ़ा उघाड़ियूं। विख विख ते नाग शूकनि, घट घट ते वात भौंकनि, लोहनि पबनि खुड़ियुनि सां लोको हलो लताड़ियूं। पिरभात झात पाती तारा लिका फिका थी, साम्हूं ॾिसी सचन खे कूड़ा खननि कियाड़ियूं। हित फर्श खां पुछो मूं हुत अर्श खां पुछो मूं, किथ सूंहं जूं अॻियाड़ियूं किथ प्यार जूं पिछाड़ियूं। उस्ताद जूं सदाऊं गूंजन लखनि कननि में, उस्ताद जूं सदाऊं गूंजन लखनि कननि में। हूंदई हज़ार फाड़ियूं हूंदई हज़ार साड़ियूं। दीद गुलाबी दिलबर तुंहिंजी मुर्क चंबेली माशाअल्ला, नाज़ुक अंगड़ा रेशम कपिड़ा दिल पथरीली माशाअल्ला। तरह रंग तबियत तुंहिंजी दुनिया वांगुरु दौर नियारा, किथ नखरीली किथ अरबेली किथ शर्मीली माशाअल्ला। कॾहिं अकेली मूं वटि मुंहिंजी हू सरहाई नाहे आई, अॼु बि अथसि का ॻोढ़ी ॻणती साण सहेली माशाअल्ला। प्यार पखियड़ा जीअरा जीअड़ा प्यार वंडियूं पिया हेॾे होॾे, ताड़ी थिए पे कह मारी जी घोर गुलेली माशाअल्ला। सैसी तारा हिकिड़े पासे बाख बुखारी हिकिड़े पासे, मेसारी पे की मायूसियूं आस अकेली माशाअल्ला। अकल हलायो आगो पीछो जाचे पंहिंजो पेर वधाए, अकल हलायो आगो पीछो जाचे पंहिंजो पेर वधाए। इश्क चयो उस्ताद उथी पे एली एली माशाअल्ला। नजे दिलो का बि नज़र छा करे, जिगर खां सिवा अख असर छा करे। पका पेर नाहिनि त घोड़ो कचो, तिखी बांह नाहे तबर छा करे। अज़ाब आहे दौलत वॾी दिलि निढी, दुनिया धूड़ बणिजे त धर छा करे। ॾिना देस दोदा ॾियां ॾढ छा, डरे ॾार प्यारे जबर छा करे। कीअं किलक कारी कटारी किथे, बुखारी मयारी मगर छा करे। हकीमो तबीबो तरीक़ा कढो, लॻा अथऊं कलेजे में कोका कढो। न क़िस्मत मञी हुन न कोशिश कई, न क़िस्मत मञी हुन न कोशिश कई। तॾहिं था अव्हां दिलि जा तख़्ता कढो, जे मुंहिंजे जिगर खे वकोड़िन पिया से मुंहिंजे रगनि मां था रस्ता कढो। सुणे केर थो साज़ हिन दौर में, वॼायो वणनि खे कि वाका कढो। हो सिबजी ऐं सथजी उठनि ते चुका, हणो हाण नारा था ॿोरा कढो। न शहर आहे जहिड़ो न को थो मरे, ॿ टे ॿिया बयाननि जा सदका कढो। ही धरती लगातार बीमार आ, के काया पलट यार नुस्ख़ा कढो। छटियम चीच का पए त केटी चयो, बुखारी वञी पहिरियां वाढा कढो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर उस्ताद बुखारी जी शाइरी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारे खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन